वेलकम बैक नाज़रीन। टिपिकल टॉक में DWN असां वटि मौजूदु आहे। तव्हां BMW ॿुधो हूंदो, कार आहे, तमामु वॾी महांगी कार आहे। हेयर इहा DWN यानी दिलीप, वहीद मुराद ऐं नदीम, उन्हनि जो परस्तार रहियो आहे। एतिरियूं उन्हनि जूं फिल्मूं ॾिठियूं अथई जो पंहिंजी अखियुनि जी रोशनी ख़तमु करे छॾे, अखियुनि जी नूर ख़तमु करे छॾे। सिनेमा ते उन्हनि जे फिल्मूं ॾिसी, उन्हनि जे वेझो वेही, टीवी ते उन्हनि जे अॻियां वेही, टीवी जे वेझो वेही बिल्कुलु उन्हनि जूं फिल्मूं ॾिसणु, उन्हनि जा प्रोग्राम ॾिसणु, ड्रामा ॾिसणु, फिल्मूं ॾिसणु। झुकी झुकी निगाहें इनमें सलाम कर लूं, ये झुकी झुकी निगाहें इनमें सलाम कर लूं, यही अपनी सुबह कर लूं, यही अपनी शाम कर लूं। अरे बाबा वेहो झुकी निगाहें हेॾी मथे कुर्सीअ ते वेह बाबा, कुर्सीअ ते यार। DWN इहो जेको गानो तव्हां चयो, इहो कंहिंजो चयल आहे? मेहदी हसन खान साहब। मेहदी हसन खान साहब। मेहदी हसन खान साहब कंहिं ते पिक्चराइज़ थियल आहे? इहो ॿ दफ़ा पिक्चराइज़ थियो, मोहम्मद अली ते बि थियो आहे, वहीद मुराद ते बि। अच्छा, कहिड़ी फिल्म कहिड़ी? अदाकारा रानी। फिल्म कहिड़ी? फिल्म जिंदगी एक सफ़र है। जी न, पालकी फिल्म जो गानो आहे। माफ़ कजो, जिंदगी एक सफ़र में बि आहे। जिंदगी सफ़र कहिड़ो आहे गानो? ज़ोरी बि जो हुन में रानी वहीद मुराद की निगाह उन्हें में सलाम कर लूं, हाँ, यही अपनी सुबह कर लूं, यही अपनी शाम कर लूं। माना तव्हां जो बरसात का अखियुनि सां गॾु गॾु तव्हां यादाश्त बि हली वई आहे। जी हाँ, यादाश्त ते बि असरु पियो आहे तव्हांजो वॾो। इंडियन फिल्मूं हावी थियूं न, शाहरुख खान, आमिर खान, सलमान खान हावी थी विया। हावी त थी वियूं, पर अञा ताईं बि पाकिस्तानी फिल्मुनि जो दौर आहे। दौर ख़तमु थी वियो, हाणे वरी थिए थो। हाणे वरी थिए थो ऐं पाकिस्तानी फिल्मूं बि सुठो बिज़नेस कनि थियूं। हा। पर हाणे तव्हां त नथा ॾिसी सघो, न इन ॻाल्हि जो तव्हांखे अफ़सोस त हूंदो। ॿुधी सघां थो मां, ॿुधण सां कहिड़ो फ़ाइदो? अफ़सोस इहो जो अदाकार सुहिणा आहिनि ई कोन। हाणे उन दौर में सुहिणा हूंदा वहीद मुराद, नदीम। न त पोइ हाणे तव्हांखे अफ़सोस त रहंदो न, अदाकार किना किना अफ़सोस त रहंदो न सॼी ज़िंदगी। इहो त हाणे नथो ॾिसी सघां मां। हाणे छा ॿुधी ॿुधी करे पंहिंजा कन बि ख़तमु कंदा? बसि इहो रिकॉर्ड क़ाइमु करणु थो चाहियां। कहिड़ो आहे? जंहिं ॾींहुं मां गुज़ारे वञा, कंहिं नई 0 मीटर सिनेमा जे भर में मूंखे दफ़न कजो। हिकिड़ी हिकिड़ी वसियत आहे। गिरीजा बुक में मुंहिंजो नालो लिखाइजो। छो हुन सां छा थींदो अगरि तव्हांखे सिनेमा में दफ़न कजे? ख़बर पवंदी त एॾो परस्तार हो अदाकारनि जो, फिल्मूं ॾिसण जो एॾो शौक़ीन हो जे पाण दफ़न ते कराए। अच्छा, जॾहिं सिंधी चैनल्स आया त पोइ उहे तव्हां बि ईअं ॾिसंदा हुया वेझो खां? अफ़सोस जो मां न ॾिसी सघियुमि। उन खां अॻु में तव्हांजो अखियूं ख़तमु थी? जी हा। सिंधी चैनल्स कोई बि न ॾिठो जेके आया शुरू खां वठी? बसि ॿुधूं था रुगो हथियारनि वारा ड्रामा ठाहिनि था, आवाज़ ॿुधण में ईंदा रुगो बंदूकनि जा। कहिड़े क़िस्म जा? नवी दे वॾेरा, तूं मुंहिंजो दुश्मन आहे, मुंहिंजे पीउ खे क़तल कयो आहे। अॻे दौर में एक्टिंग हूंदी, दिलीप कुमार। कमाल हो क्या बसूर, देखिए देखिए मैं यहाँ खड़ा था और मेरी बीवी मर रही थी, कोई आवाज़ नहीं दे रहा था। ए भाई, ए भाई, कोई है भाई, मुझे टैक्सी करवा दे भाई, है मेरी बीवी मर रही है भाई, है कोई पानी पानी ले भाई। मतलब केतिरी धीमी एक्टिंग हूंदी, ज़बरदस्त एक्टिंग। न पोइ हाणे तव्हांखे हसरत न रहंदी आहे काई त मां बि काश सिंधी चैनल ते जेके ड्रामा हलनि था या गाना हलनि था, उनमें ख़ूबसूरत मॉडल्स आहिनि, उहे मां ॾिसी सघां काश। मूंखे त तव्हां बि सुहिणा लॻी रहिया आहियो। मूंखे हिन करे चंड खां पोइ तव्हां भरी रहिया आहियो। माण्हू जो जेकी चंड चवाए सच, मुंहं में भरे मच त बि मट न भाए महबूब जे। चंड में बि दाग आहे, केॾो सुहिणो आहे। जेको माण्हू तव्हांखे वणे थो, जंहिंजी गुफ़्तगू सुठी आहे, इख़लाक़ सुठो आहे, उहो माण्हू सुहिणो आहे। बसि असांखे दिलि जी रोशनी सां इहा ख़बर पइजी वेंदी आहे। ख़बर त इहा पएव कोन थी त कपिड़ा कहिड़ा पाया हुआ, तकड़ में लेडीज़ चोलो खणी करे तव्हां पाया हलिया आहियो। कपिड़ा पाया आहियो आहे न, त हाणे तव्हांखे कीअं ख़बर पवंदी त कीअं? कपिड़ा पाया आहियो आहे न, हा, पोइ पातल आहिनि, इहा सुठी ॻाल्हि आहे न। न पर जीन्स जी पैंट, वरी हुन ते मथां तव्हां चोलो पातो आहे लेडीज़, वरी मथां तव्हां तुर्की टोपी पाया आया हो। इहो स्टाइल आहे हिकिड़ो, स्टाइल आहे। बाबा
बाबा जेकॾहिं ज़िंदगी साथ ॾिनो घूंघर लाइ कुंवर जो डायलॉग ॿुधायां थो बाबा जेकॾहिं ज़िंदगी साथ ॾिनो त मां ज़रूरु घोट थींदुसि बाबा अॼु मूंखे बीमारी आहे जेकी इहा हिकिड़ी ख़तमु थींदी बाबा तूं मायूस न थी केॾा प्यारा डायलॉग हाणे यार न पोइ इहो अदाकारी तूं मुंहिंजो दुश्मन आहीं तूं मुंहिंजी भेण खे कयो आहे रुगो भेण मां ज़ाल यार इहे डायलॉग अदाकारी जे मैदान तां छो न आहियो तव्हां जॾहिं तव्हां अदाकारी बि ॾाढी सुठी था करे सघो केरु खणे नथो मूंखे अगरि खणो मूं त सॼी फिल्म ठाहियो था सॼी फिल्म में मां ईअं हुजां हीरो हुजां ऐं हीरोइन मूंसां प्यार थी करे ऐं मां जेको असां मस्ती थो कयां हू मूंसां जेको आहे चिड़ी पए थी बाद में मां हुनखे ॿुधायां थो त मैडम आई एम ब्लाइंड ऐं पोइ हुनखे प्यार ईंदो मुंहिंजे लाइ इहा स्टोरी बि तव्हां पाण ई ठाहे वरिती आहे त हा मूंखे रस्तो पार कराए थी मुंहिंजो एक्सीडेंट थी थो एक्सीडेंट थियो मुंहिंजो अखियूं थी वञनि टिशियां थिए तव्हांजो अखियूं सही जी हा पोइ मां ज़बरदस्त थी न जे अखियूं खोलियां थो त छोकिरी सां गॾु ॿियो आहे ॿिए सां शादी थी चुकी आहे छोकिरी जी कहिड़ा मिक्स आहे वॾो हिन स्टोरी में तव्हां ठाहियो फिल्म डायरेक्टर थी वञो फिल्म ठाहियो स्टोरी में दम न आहे मां तयारु आहियां तव्हां पैसा बि न वठंदुमि ॿुधायांव थो स्टोरी में एॾी का ख़ासि स्टोरी त न आहे इहा एॾियूं हलंदियूं न स्टोरी अॼुकल्ह स्टोरियूं अहिड़ी थियूं हलनि न बाक़ी बदूकारी स्टोरी हुजे उहा तव्हांखे वणंदी हा तव्हांजी सोच इहा थी चुकी आहे बदूकारी हुजे बाबा न वेंदे मां मारींदोमांइ पीउ खे खणी करे दरिया में छा छॾियो वाह में तव्हां किथे ॾिठो इहो ख़ुदा जो ख़ौफ़ कयो माण्हू ॿुधायो छा पिया चओ माण्हू पाणी जो छपको ॿुधो पीउ सां गॾु बाबा असां तोखे छॾींदासीं ॿ पुट खणी करे उछलाए मां पाणी जो छपको ॿुधो शक थी सघे थो कॉमेडी ड्रामो हुजे पोइ ईअं कंदा हुजो कॉमेडी ड्रामो कॉमेडी में पीउ खे ज़लील कबो आहे छा भई हिकिड़ो माण्हू आहे पीउ जे भर में वेही करे सिगरेट पीए पियो लतियो ॿुधाए वेलकम बैक नाज़रीन टिपिकल टॉक में DWN असां वटि मौजूदु आहे तव्हां BMW ॿुधो हूंदो कार आहे तमामु वॾी महांगी कार आहे हे वरी आहे DWN यानी दिलीप वहीद मुराद ऐं नदीम उन्हनि जो परस्तार रहियो आहे एतिरियूं उन्हनि जूं फिल्मूं ॾिठियूं अथई जो पंहिंजी अखियुनि जी रोशनी ख़तमु करे छॾे अखियुनि जो नूर ख़तमु करे छॾे सिनेमा ते उन्हनि जे फिल्मूं ॾिसी उन्हनि जे वेझो वेही टीवी ते उन्हनि जे अॻियां वेही टीवी जे वेझो वेही बिल्कुलु उन्हनि जूं फिल्मूं ॾिसणु उन्हनि जा प्रोग्राम ॾिसणु ड्रामा ॾिसणु फिल्मूं ॾिसणु झुकी झुकी निगाहें इनमें सलाम कर लूं ये झुकी झुकी निगाहें इनमें सलाम कर लूं यही अपनी सुबह कर लूं यही अपनी शाम कर लूं अरे बाबा वेहो झुकी निगाहें हेॾी मथे कुर्सीअ ते वेह बाबा कुर्सीअ ते यार DWN इहो जेको गानो तव्हां चयो इहो कंहिंजो चयल आहे मेहदी हसन खान साहब मेहदी हसन खान साहब मेहदी हसन खान साहब कंहिं ते पिक्चराइज़ थियल आहे इहो ॿ दफ़ा पिक्चराइज़ थियो मोहम्मद अली ते बि थियो आहे वहीद मुराद ते बि अच्छा कहिड़ी फिल्म कहिड़ी अदाकारा रानी फिल्म कहिड़ी फिल्म जिंदगी एक सफ़र है जी न ये पालकी फिल्म जो गानो आहे माफ़ कजो जिंदगी एक सफ़र में बि आहे ज़िंदगी सफ़र करिणो आहे गानो ज़ोरीअ बि जो असां हुन में रानी वहीद मुराद की निगाह उन में सलाम कर लूं हा यही अपनी सुबह कर लूं यही अपनी शाम कर माना तव्हां जो बरसात का अखियुनि सां गॾु गॾु तव्हां यादाश्त बि हली वई आहे जी हाँ थोरी यादाश्त ते बि असरु पियो आहे तव्हांजो वॾो इंडियन फिल्मूं हावी थियूं न शाहरुख खान आमिर खान सलमान खान हावी थी विया वेलकम बैक नाज़रीन टिपिकल टॉक में DWN असां वटि मौजूदु आहे तव्हां BMW ॿुधो हूंदो कार आहे तमामु वॾी
महांगी कार आहे। हे वरी आहे DWN यानी दिलीप, वहीद मुराद ऐं नदीम, उन्हनि जो परस्तार रहियो आहे। एतिरियूं उन्हनि जूं फिल्मूं ॾिठियूं अथई जो पंहिंजी अखियुनि जी रोशनी ख़तमु करे छॾे, अखियुनि जो नूर ख़तमु करे छॾे। सिनेमा ते उन्हनि जे फिल्मूं ॾिसी, उन्हनि जे वेझो वेही, टीवी ते उन्हनि जे अॻियां वेही, टीवी जे वेझो वेही बिल्कुलु उन्हनि जूं फिल्मूं ॾिसणु, उन्हनि जा प्रोग्राम ॾिसणु, ड्रामा ॾिसणु, फिल्मूं ॾिसणु। झुकी झुकी निगाहें इनमें सलाम कर लूं, ये झुकी झुकी निगाहें इनमें सलाम कर लूं, यही अपनी सुबह कर लूं, यही अपनी शाम कर लूं। अरे बाबा वेहो वे झुकी निगाहें हेॾी मथे कुर्सीअ ते वे बाबा, कुर्सीअ ते यार। DWN इहो जेको गानो तव्हां चयो इहो कंहिंजो चयल आहे? मेहदी हसन खान साहब। मेहदी हसन खान साहब। मेहदी हसन खान साहब कंहिं ते पिक्चराइज़ थियल आहे? इहो ॿ दफ़ा पिक्चराइज़ थियो, मोहम्मद अली ते बि थियो आहे, वहीद मुराद ते बि। अच्छा।